अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं कढ़ी पकोड़ा। कढ़ी पकोड़नि लाइ जेके शयूं मूंखे हींअर खपनि उहा आहे हीअ दही। हीअ 1.5 पा दही आहे मलाईअ खां बिगैर। जेकॾहिं तव्हां वधाए चाहियो त अधु किलो जेतिरे जी ठाहिणु चाहियो। मां पंहिंजे ज़रूरत जेतिरी थी ठाहियां। हिन में मां विझंदसि भाॼीअ कढण जो चमचो आहे सिर्फ़ु 2 चमचा बेसण जा। हीउ बेसण मुंहिंजो आहे, हिन मां पकोड़ा ठाहींदसि। ऐं इहा आहिनि पीठल मिर्च, हिन में कुटियलनि जो कमु न हूंदो आहे। हिन में मूं तक़रीबन 3 चमचा मिर्चनि जा विधा आहिनि। तव्हां पंहिंजी टेस्ट मुताबिक़ वधाए ऐं घटाए बि सघो था। ऐं इहा आहे हेड तक़रीबन 1.5 चमचो मूं विधो आहे ऐं लूण जो 1 चमचो भरे। ऐं हाणे हिनखे सुठे तरीक़े सां असां फेटींदासीं। पोइ हिन में पाणी विझी ऐं हिनखे तक़रीबन कलाक खां 1.5 कलाक जेको आहे सो पचाइण जी ज़रूरत हूंदी आहे। त हिनखे सुठे तरीक़े सां पहिरियों हीअ शयूं जेको आहे न हिन में मेश कयो, जीअं दहीअ में का बि गुठली वग़ैरह न रहे, कुझु बि न। सफ़ा दही लस्सीअ जहिड़ी लस्सी थी वञे, जे न त पोइ इहा असांजी कढ़ी सुठी न ठहंदी। त नाज़रीन हीउ ॾिसो, हीउ बिल्कुलु मिक्स थी वियो आहे सफ़ा। अरे ॾिसो, हाणे मां हिन में विझंदसि पाणी। हिन में का बि गुठली बेसण या दही या मिर्चनि जी कुझु बि न रही आहे। तक़रीबन मां हिन में 2 लीटर पाणी विझंदसि। हेतिरो मूं हिन में पाणी विधो आहे। ऐं हाणे हिनखे मां रखंदसि चुल्हे ते त उॿरे। जीअं जीअं अॻिते थींदो थो हले त मां तव्हांखे सॼी तयारी ॾसींदी थी हलां। त नाज़रीन हीअ ॾिसो, मूं हिन में पाणी विझी ऐं रखी उॿरण लाइ, पर अञा हीअ फुल न आहे उॿरी। जेसि ताईं हीअ फुल न उॿरे एसि ताईं हिनखे चमचो माण्हू हिलाईंदो रहे। न त चमचो न हिलाईंदो त बेसण हेठि ॼमंदो ऐं दही मथां फाटी पवंदी ऐं उहा असांजी कढ़ी ख़राबु थी वेंदी। जेसि ताईं फुल उॿरे ऐं उॿरण खां पोइ जीअं चांहि असांजी उॿरी ऐं बसि थींदी आहे, ईअं हीअ उॿरी बसि थींदो त पोइ हिनखे गॾाइण छॾिबो। पोइ वक़्फ़े सां गॾाइबो। नाज़रीन हीअ ॾिसो, मुंहिंजी कढ़ी अञा हीअ तयारु न आहे। हिन मां केतिरो पाणी घटिजी वियो आहे इहो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। त मूं हिते हिन जो पाणी रखियो। अगरि तव्हां हिन में बेसण ज़्यादा विझंदव ऐं पाणी एतिरो ई विझंदव त तव्हांजी जल्दी कढ़ी पची वेंदी। पर उन में कचे बेसण जी जेका हूंदी आहे न हिकिड़ी ख़ुशबू या छा चइजे, उहा जेको आहे सो न वेंदी। उहो कची कढ़ी महसूसु थींदी। ऐं हाणे मुंहिंजी कढ़ी तक़रीबन तयारु थियण वारी आहे। ऐं हेॾां मां पंहिंजे कढ़ी पकोड़नि जी तयारी करे रही आहियां, जंहिंजे लाइ हीउ मुंहिंजो बेसण आहे तक़रीबन पाउ खां घटि आहे। बसर सन्हड़ा कटियल, बेदे जा जेके हूंदा आहिनि, थोरा सावा धाणा आहिनि ऐं 2 सावा मिर्च आहिनि सन्हड़ा कटियल। ऐं हिन में विझंदसि मां साबित सुका धाणा, बिल्कुलु हेतिरा, ज़्यादा न। ऐं 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, छो त कढ़ीअ में बि मिर्च पियल आहिनि अॻु में ई, त ज़्यादा तेज़ थी वेंदा। ऐं एतिरो लूणु 1/2 चमचो, इन खां ज़्यादा न। हिन में सोडा जी ज़रूरत न आहे, बिल्कुलु पकोड़नि जहिड़ो। पर पकोड़नि जो असां अक्सर थोरो नरम कंदा आहियूं, हीउ थोरो सख़्तु थींदा। न त हीउ पकोड़ा टुटंदा आहिनि, नरम थींदा ऐं कढ़ीअ में उहे ॻरी वेंदा। मां तव्हांखे उहे बि ठाहिण वक़्तु ॾेखारिया थी। ऐं हिन में असां थोरो पाणी विझंदा ऐं मिक्स कंदा वेंदासीं। त नाज़रीन हीअ ॾिसो, मुंहिंजी कढ़ी हाणे तक़रीबन बिल्कुलु तयारु आहे। हिन जो अंदाज़ो हीअं लॻाए सघिजे थो चमचे तां, त हीअ चमचे खे हाणे चिपके थी। अञा हिन में पकोड़ा पवंदा, तड़को लॻंदो, एसि ताईं बिल्कुलु रेडी हूंदी। हेॾां मुंहिंजो तेलु गरम थी वियो आहे ऐं मां बेसण घुरे तव्हांखे ॾसियो हो। हीअ ॾिसो बेसण, त हीअ हेतिरो सख़्तु थींदो, बिल्कुलु नरम पकोड़नि जहिड़ो जेको आहे सो न थींदो। हिनखे हीअं खणी ऐं हीअं जेको आहे सो विझिबो। तेल बिल्कुलु गरम आहे, लेकिन सफ़ा हाट न हुजे, न त हीअ जेको आहे सो ॿाहिरां सड़ी वेंदा ऐं अंदरां जेको आहे सो कचा रहंदा, त उहे बि सही न हूंदा, उहे बि ॻरंदा आहिनि कढ़ीअ में। बिल्कुलु आसान, सफ़ा सवली ऐं सादी जेको आहे सो कढ़ी तव्हांखे ॾेखारी आहे। हिननि में न घणियुनि शयुनि जी ज़रूरत बि न हूंदी आहे ऐं न ई वरी एॾी ॾुखी आहे जो न ठाहे सघिजे। सिर्फ़ु घर जूं शयूं, जेॾी महिल माण्हू जी दिलि चए
पंहिंजा ठाहे पकोड़ा कढ़ी खाई सघजनि थो, मंझंदि हुजे राति हुजे। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा पकोड़ा बिल्कुलु तयार आहिनि। हल्की बाहि ते हिननि जो कलर ॾिसो, बिल्कुलु अंदरां जेको आहे सो पकल आहिनि। जेकॾहिं अंदरां न पचंदा ई त कढ़ीअ में टुटी पवंदा। ईअं करे मूंखे पकोड़ा तयारु करणा आहिनि। वरी मां कढ़ीअ में विझी तव्हांखे ॾसियां थी, तड़को बि लॻाइणु, उन में छा छा थो पए उहो बि तव्हांखे ॾसियां थी मां। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजी कढ़ी बिल्कुलु हाणे तयारु आहे। मां एतिरी रखंदसि इन करे जो हिन में हाणे मां विझंदसि पकोड़ा जेके मूं ठाहे रखिया हुआ। इहे ख़ुश्क पकोड़ा आहिनि। इहे बि इलाही हिन जी जेको आहे सो पाणी चूसे वेंदा आहिनि त अञा घाटी थी वेंदी, सफ़ा घाटी थींदी त उहा मूंखे सुठी न लॻंदी। इन करे मां थोरी रखां थी। ऐं हाणे कयूं था असां इन तड़के जी तयारी। त उहो ई तेल आहे जेको जंहिंमें मूं पकोड़ा ठाहिया आहिनि। उन जे लाइ जेके मूंखे शयूं खपंदियूं इहा अछो जीरो 1 चमचो, ऐं इहे आहिनि मिर्च, पोपा मिर्च जेके गोल वारा मिलंदा आहिनि नंढा उहे आहिनि। ऐं इहे आहिनि कढ़ी पत्ता। सिंध में कढ़ी पत्ता नथा मिलनि असांजे नंढनि नंढनि शहरनि में, त इन करे ज़रूरी न आहे त तव्हां कढ़ी पत्ता विझो। सिर्फ़ु मिर्च ऐं अछो जीरो ई काफ़ी आहे हिन लाइ। पर हिन में थूम जो तड़को जेको आहे उहो न लॻंदो, इहो यादि रहे कॾहिं बि न। जेकॾहिं तव्हां वटि मिर्च न आहिनि, ही पोपा मिर्च बि न आहिनि, त उहे बि ज़रूरी न आहिनि। सिर्फ़ु अछो जीरो जेको आहे उहो ज़रूरी आहे। उनजे इहो तड़को लाज़िम आहे हिन जो, ॿियो को बि तड़को न आहे हिन जो। ऐं ॾिसो मुंहिंजी कढ़ी हाणे बिल्कुलु तयारु आहे। मां तव्हांखे डिश आउट करे ऐं ॾेखारियां थी। त नाज़रीन मुंहिंजी कढ़ी बिल्कुलु तयारु आहे। तव्हांजे साम्हूं हीअ ॾिसो कढ़ी ऐं मुंहिंजा हीअ चांवर बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहिनि। हे ॾिसो चांवर, हिकिड़ो चांवर तव्हां ॾिसो त हे त केॾा सुठा चांवर आहिनि। ऐं हीअ कढ़ी ऐं चांवर तव्हां चाहियो त मानी, नान, चपाती, पराठे जंहिंसां बि तव्हांजी दिलि चए कढ़ी खाई सघो था। पर ख़ासि डिश जेका आहे उहा आहे कढ़ी ऐं चांवर। उमेद है तो तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे थी त ज़रूरु शेयर कयो, मूंखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।